खान वली खान 1998 में कमू शहीद जो सिंध ऐं पंजाब जो बॉर्डर ते आहे उते हिकिड़ो धरणो हुयो जेको कालाबाग डैम जे ख़िलाफ़ हुयो, जंहिंमें सभिनी पार्टीज़ जा सरबराह आया ऐं 1998 में उहो ॾाढो मशहूरु जेको आहे जलसो थियो जंहिं कालाबाग डैम जे हवाले सां ॾाढो हिकिड़ो माना फाउंडेशन स्ट्रॉन्ग कई हुन केस जी। खान वली खान पंहिंजे पार्टी जे माण्हुनि खे चयो हुयो त मां शदीद बीमार आहियां ऐं मां मत न हली सघां। वरी चई त मां एॾो शदीद बीमार आहियां, जेकॾहिं मूंखे खट ते खणी वञो त मां हली करे तकरीर कंदुसि ऐं उहो हुते शरीक थियो। मुंहिंजो ठीकु आहे, तबियत जी का ॻाल्हि कोन्हे, तबियत थोरी बहितर थिए। सोलंकी साहिब सां तक़रीबन 2003 खां वठी करे माना वास्तो आहे। जॾहिं मां मास्टर्स में पढ़ंदो हुयुसि ऐं तंहिं ॾींहं खां वठी करे मां मुंहिंजो प्रोफेसर बि रहियो ऐं उन खां अलावा सुठो इंसानु माजिद सोलंकी हुनजो खून जो भाउ आहे त मूंखे सोलंकी साहिब जे ससुनि जो भाउ चवंदो आहे, एॾी मोहबत ॾींदो आहे मूंखे। ऐं जॾहिं बि मुंहिंजो कराची वेहण थींदो आहे मूंखे चवंदो आहे तूं किथे बि न रह, तव्हांजी राइश कोन हूंदी ऐं साईं जी मोहबत, साईं जो प्यारु, साईं जो ड्राइवर, साईं जी गाॾी, माना इहे सभु शयूं हिकिड़े इंसान जूं ख़ूबियूं आहिनि। मां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहियां थो। मकालो जेको आहे मूंखे लिखिणो हुयो, मां हुनजे लाइ नोट्स बि वरिता हुया ऐं इंशा ताला मां हिकिड़ो मकालो साईं जो ज़रूरु लिखंदुसि। ऐं मां हिकिड़ो प्रोफाइल अंग्रेज़ी में साईं ने लिखियो हुयो तक़रीबन 10 साल खां पहिरियां। त बुनियादी तौर ते हिकिड़ो किताबु आहे इनसाइक्लोपीडिया ऑफ वर्ल्ड लिटरेचर। उन जे पेज नंबर 39 ते हिकिड़े नामालूम शाइर जो नज़्म ॾिनल आहे। उन नज़्म जो 4 सुठो आहे। Man decays, his corpus is dust. Man decays, his corpus is dust. All his skin have perished, but a book makes him remembered through the mouth of its reciter. माना इंसान पंहिंजा पसाह पूरा करे मरी थो वञे, मिट्टी हुनजे जिस्म खे खाई थी छॾे, हुनजा समूरा मिट माए में दुनिया छॾे हलिया था वञनि, पर हू किताब जे ज़रिए ज़िंदा रहे थो। शेख अयाज़ बि चयो त पंहिंजे घर मां ईअं वए ॼण कोई महिमान, पंहिंजे घर मां ईअं वए ॼण कोई महिमान, तुंहिंजा 4 किताब ई तुंहिंजो नाम निशान, छा आहे इंसान अखि ॿुधी जग ॿुधियो। अॼु केॾा किताब हिते महूरत लाइ आया, उहे सोलंकी साहब खे ईअं ई ज़िंदा रखंदा तारीख़ जे सीने में, जीअं जॉन मिल्टन जो पैराडाइज़ लास्ट, वॉल्ट व्हिटमैन जो लीव्स ऑफ ग्रास ऐं नेल्सन मंडेला जो किताब लॉन्ग वॉक टू फ्रीडम उन्हनि खे ज़िंदा रखनि। लेखक न नंढो हूंदो आहे, न वॾो, लेखक लेखक हूंदो आहे। ऐं असांजी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे जो असांजी साईं सां हिकिड़ी मोहबत रही ऐं सोलंकी साहिब में हिकिड़ी तमामु वॾी क्वालिटी आहे त जॾहिं मूंखे फ़ोन कंदो 3-4 शयूं ज़रूरु पुछंदो। हिकिड़ो तूं छा थो पढ़े, पंहिंजो वक़्तु कीअं थो बसर करीं ऐं तुंहिंजे रिसर्च जो छा थियो, यूनिवर्सिटी कीअं थिए, डॉक्टर यूसुफ साहब कीअं। त इहे माना जेको हिकिड़ो माना हिकिड़ो वॾी लेवल जे इंसान तौरु हिकिड़ो प्यारु ॾियणु, माना हिकिड़ो वॾो नंढो सम्झणु, मोहबत ॾियणु, त इहे सोलंकी साहिब जी शख़्सियत जा खोड़ सारा अक्स आहिनि। ऐं सोलंकी साहिब बुनियादी तौर ते हिकिड़ो रवायती माण्हू न आहे। मां इहा ॻाल्हि तमामु वॾी ज़िमेदारी सां चवां थो त पाकिस्तान में जेके, छो त मां बि रिसर्च स्कॉलर आहियां, PhD कयां पियो यूनिवर्सिटी ऑफ सिंध खां, पढ़णु किताबनि सां इश्क़ आहे, अखरनि सां दोस्ती आहे, त जेके वॾा वॾा स्कॉलर्स आहिनि पाकिस्तान में, जेके साईं नसीर साहिब, साईं जो शुमार उन नदीमनि में थिए थो, जेके पढ़ियल लिखियल आहिनि। हवाल.com वारनि बसिटूं पढ़ी ऐं वॾा केस न, जेके पढ़ियल लिखियल आहिनि। Those who are completely intellectual, he is counted among those जेके वॾी वॾी पाकिस्तान लेवल ते आहिनि। उहे रशिया जा जेके आहिनि सिंधी लिटरेचर जा हुजनि, अंग्रेज़ी अदब जा हुजनि, उर्दू जा हुजनि, पर पढ़िया लिखिया जेके राइटर्स आहिनि उन में साईं जो शुमार थिए थो। उन खां अलावा पाण आर्कियोलॉजिस्ट ज़रूरु आहिनि, पर आर्कियोलॉजिस्ट में डिग्री नथनि। आसार क़दीमा, अदब, लेक्सिकोग्राफी, तर्जुमे निगारी, ख़ाका निगारी, ब्रॉडकास्टिंग, इहे समूरियूं शयूं उन पंहिंजे मोहबत वारे हिकिड़े जेको आहिनि जज़्बे सां इहे शयूं कंपाइल कयूं आहिनि। ऐं तमामु वॾी ख़ुशनसीबी इहा बि आहे त इहे सोलंकी साहिब जो ख़ैरपुर सां तालुक़ु आहे ऐं सोलंकी साहिब इलाही ॻाल्हियूं आहिनि। सोलंकी साहिब सां जॾहिं सोलंकी साहिब रेडियो ते हूंदो हुयो त कीअं मां हुन सां गॾु हूंदो हुउसि, हिते ओके सर्विस वटि रहंदो हुयो, मतिलबु इलाही ॻाल्हियूं आहिनि। और टाइम नथा वठूं दोस्तनि जो।
ऐं इंशाअल्लाह ताला साईं तव्हां से ज़रूरी को जेको शयूं नोट कयूं आहिनि तव्हां ते हिकिड़ो माना तफ़सीलन आई विल कंपाइल अ रिसिप्ट। थैंक यू सो मच।